सॼी सिंध जियां सकाफ़ती ॾियारो 6 डिसंबर ते मल्हायो पियो वञे। असीं अचो त अवामी प्रेस क्लब जे हितां जे उहिदेदार सहाफ़ी दोस्त आहिनि, उन्हनि सां वीचार करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। लतीफ़ साईं जे हिन दुआ खां पोइ आऊं चांडका वेब टीवी चैनल जे दोस्तनि जो थोराइतो आहियां, जिन असांखे इज़त ॾिनी आहे, अहमियत ॾिनी आहे ऐं प्रेस क्लब अवामी प्रेस क्लब में हली आया आहिनि ऐं असांजा अहसास जज़्बा ऐं सकाफ़त वारे ॾियारे जे हवाले सां वीचार वंडे रहिया आहिनि। कल्चरल डे, सकाफ़त डे सदियुनि खां आबाद नेचुरली जेके क़ौमूं आहिनि उन्हनि जी सुञाणप आहे। इहे क़ौमूं कीअं सुञाणबियूं, इहे क़ौमूं कहिड़ियूं आहिनि, उनजी जेका निशानी आहे उन्हनि जे सकाफ़त जे हवाले सां सुञाती वेंदियूं आहिनि। ऐं असां सिंधी माण्हू जेके क़ौम आहे असांजी, उनजी निशानी अजरक, टोपी, इख़लाक़, अदब, लतीफ़, असांजी तारीख़, हिस्ट्री सभिनी गॾे असीं कल्चर खे मल्हायूं था। ऐं सिंधी मीडिया खे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त हुन इहो कल्चरल डे जो ऐलान करे सिंधी माण्हुनि खे हिकिड़े नुक़्ते ते गॾु करे छॾियो आहे। रंग, नसल, पार्टी, नज़रिया, सोचूं सभु हिकु तरफ़, पर हिकिड़े ॾींहुं असीं सभु शयूं छॾे पंहिंजे वतन, सकाफ़त, मिट्टी सां मोहबत जे इज़हार तौरु सभु गॾिबा आहियूं। असांजा ॿार बच्चा न्याणियूं असां सभु गॾिजी झूमिरियूं हणंदा आहियूं ऐं उन ॾींहुं सॼी दुनिया खे असीं पंहिंजे इताद बदीअ ज़रिए इहो पैगाम ॾींदा आहियूं त असांजी सिंध सदियुनि खां आबाद आहे, असांजो कल्चर, असांजी सकाफ़त आबाद आहे। असां सभु गॾिजी उनखे बचाइण में इंशाअल्लाह कामयाबु थींदासीं। प्रेस क्लब मलीर जेको आहे सदाईं सिंध जे मागनि जी मालिकी कई आहे, मलीर जे मागनि जी मालिकी कई आहे। हर साल जीअं हिन साल बि 6 डिसंबर ते जेको आहे अवामी प्रेस क्लब मलीर तरफ़ां मोखे जी मज़ार ते चादर चाढ़ी वेंदी ऐं जेको आहे मतारनि ते मुफ़्त तक़रीब जेकी आहे सकाफ़ती रंगारंग जेकी आहे तक़रीब रखी वई आहे उहा कई वेंदी। उन में जेके आहिनि मलीर जा सीनियर सहाफ़ी आहिनि, मलीर जा जेके सियासी समाजी अॻवान आहिनि, अदीब आहिनि, दानिश्वर आहिनि, शाइर आहिनि, लेखक आहिनि ऐं ॿिया जेके आसपास रहंदड़ ॻोठाणा आहिनि जेके तारीख़ी माग जे भरिसां रहनि था, उहे वॾी तादाद में शिरकत कंदा। असां सिंध वासियुनि खे, मलीर वासियुनि खे चांडका न्यूज़ जे तवसुल सां जेको आहे दावत ॾियूं था ऐं उन्हनि खे चऊं था त अचो त पंहिंजा मागनि जी मालिकी कयूं ऐं पंहिंजा माग बचायूं। जो कि हिन इंटरव्यू लाइ मुंतख़िब कयो। सिंधी सकाफ़ती ॾियारो जेको सिंधी मीडिया तरफ़ां ऐलानियल आहे, उहो सॼी सिंध में मल्हायो पियो वञे ऐं इन्ही सिलसिले में असां अॼु अवामी प्रेस क्लब मलीर तरफ़ां ऐं एज़ अवामी प्रेस क्लब मलीर जो मेंबर जी हैसियत सां पूरे सिंध वासियुनि खे दावत ॾियणु चाहियां थो त 6 तारीख़ मोखी जे किरदार ऐं मतारा जिन खे लतीफ़ साईं पंहिंजे जेको आहे रिसाले में पंहिंजी शाइरी में उन्हनि खे ॻायो आहे, उन ते असां मतारनि जे माग ते ऐं तारीख़ी नाराथर जबल ते मल्हाइण वञूं पिया, जंहिंमें असां अॼोके चांडका मीडिया ग्रुप तरफ़ां ऐं समूरनि सिंध वासियुनि खे दावत ॾियणु चाहियूं था त अचो पंहिंजनि तारीख़ी मागनि जी मालिकी कयूं। जेको सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे उनखे भरपूर नमूने सां सिंध वासी गॾिजी मल्हायूं, छो त असांजी सिंधी सकाफ़त ऐं असांजो कल्चर जेको आहे तमामु पुराणो आहे ऐं उनखे ज़िंदा रखण सां जेको आहे पंहिंजे वजूद हुजण जो बि सबूत ॾिनो वेंदो आहे। तंहिं करे आउं गुज़ारिश कंदुसि ऐं हथ जोड़ बि कंदुसि सिंध वासियुनि खे, ख़ुसूसन मलीर वासियुनि खे ऐं कराची जे जेको शहरी जेका रहाकू आहिनि उन्हनि खे त अचो कराची जे जेको मलीर ज़िलो जेको ॿहिराड़ी ते मुश्तमिल आहे, जेको 60 सैकड़ो कराची जो जेका आबादी आहे उन में जेका तारीख़ी माग आहिनि, तारीख़ी किरदार आहिनि, उन्हनि खे प्रमोट कयूं, उते सकाफ़ती ॾियारा मल्हाए पंहिंजी ऐं पंहिंजे धरती जी मालिकी कयूं। ऐं समूरनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, बिलख़ुसूस अब्दुल लतीफ़ बुगियो ऐं चांडका मीडिया ग्रुप जो। चांडका वेब चैनल
महिरबानी। अवामी प्रेस क्लब हमेशह जा हिन साल बि सकाफ़ती ॾियारो मतारनि जे बाग़ ते मल्हाए रहियो आहे ऐं मलीर समेत सिंध जे रहवासियुनि खे अपील थो करियां त अचो हिन बाग़ ते गॾु थी पंहिंजे वतन ऐं सिंध सां मुहबत जो इज़हार करियूं ऐं सकाफ़ती ॾियारो मल्हायूं। ऐं सिंध जे ॿियनि ज़िलनि जे नौजवाननि ऐं सियासी समाजी कारकुन खे अपील थो करियां त जीअं अवामी प्रेस क्लब के माग ते प्रोग्राम करे रहियो आहे, अवां बि के माग ते यकीनन हर ज़िले में अहिड़ियूं जॻहियूं आहिनि। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए सिंध जी सकाफ़त। जीअं त हिन दफ़े अवामी प्रेस क्लब वारे हर साल पंहिंजी जेका रवायत बरक़रार रखंदे क़ौमी ॾियारो ईद जो जेको ॾियारो आहे 6 डिसंबर ते एकता ॾियारो हिन दफ़े मतारनि जे माग ते मल्हाए रहियो आहे, जंहिंजी असां भरपूर हिमायत करियूं था सिंध में इत्तेहाद ज़िला मली जे तरफ़ां ऐं बिलख़ुसूस सिंध में इत्तेहाद कराची डिवीज़न जे तरफ़ां असां हिन प्रोग्राम जी हिन सकाफ़ती ॾियारे जी मुकमल हिमायत करियूं था। हिन में सिंध में इत्तेहाद भरपूर शिरकत कंदो ऐं बिलख़ुसूस जेके मली जा रहवासी आहिनि जंहिंमें असांजा वॾा नाले वारा शाइर अदीब दानिश्वर ऐं जेके कॉम्पस ज़्यादा दूरियूं आहिनि जेके पंहिंजे सिंधी सकाफ़त माण्हू प्यार कंदा उन्हनि सभिनी सां मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे त अवां बि हिन प्रोग्राम में भरपूर शिरकत कयो, पंहिंजे मागनि जी तारीख़ी जेको माग आहे नाराथल उनजी बि मालिकी हिन में थींदी ऐं असां पंहिंजे कल्चर सां मुहबत जो इज़हार कंदा आहियूं ऐं यकीन असां लाइ क़ौमी काज आहे ईद जो ॾियारो आहे। सो हिकु दफ़ो ॿीहर आऊं सभिनी मलीर वासियुनि खे अपील कंदुसि त इन प्रोग्राम में भरपूर शिरकत कनि ऐं पंहिंजी सकाफ़त सां मुहबत जो अज़म वरजाइनि। इन खां अलावा सिंध में इत्तेहाद जी तरफ़ां असीं हिन प्रोग्राम जी भरपूर नमूने सां हिमायत करियूं था।